नौशर फिरोज खान खबर शामिल कयूं पिया। मंजूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ भिरा रोड में मुस्लिम लीग नून तरफां वार्ड नंबर 6 जे काउंसलर उम्मीदवार मीर आशिक बिरोही जी रिहाइश गाह ते बलदियाती इलेक्शन के हवाले से गॾिजाणी थी गुज़री, जंहिंमें मुस्लिम लीग नून के सूबाई अगवान लाला करीम काकड़, जाहिद पठान, शकील सियाल समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते तकरीब के खिताब कंदे मीर आशिक बिरोही चयो त पीपल्स पार्टी वारनि हमेशा भिरा रोड के अवाम सां ज़्यादतियूं कयूं आहिनि। 5 साल गायब रहण खां पोइ हाणे वरी अवाम खे नओं लॉलीपॉप ॾेई रहिया आहिनि। भिरा रोड जो अवाम अहिड़नि नाम निहाद लुटेरनि खां होशियार रहे। उन चयो त असां बिना कंहिं लालच जे भिरा रोड के अवाम की खिदमत कई है। असां इक़्तिदार में हुजूं न हुजूं, इलाइक़े वासियुनि सां हर दुख सुख में गॾु आहियूं। इंशाअल्लाह 26 तारीख़ ते भिरा रोड जो अवाम शहर ते ठपो हणी मुस्लिम लीग नून के उम्मीदवारनि खे कामयाब कंदो। उन मौके ते भिरा रोड के वार्ड नंबर 6 जे मीर आशिक बिरोही के भरपूर नमूने वोट ॾेई कामयाब करण जो वचन कियो।